नाज़रीन, सूबाई हुकूमत पारां पॉपुलेशन खाते के NGOs में ज़िम करण वारे अमल खिलाफ़ एबका जे पॉपुलेशन वेलफेयर सिंध काउंसिल जो मुशावरती इजलास थियो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे AK डाहिरी। सूबाई हुकूमत पारां पॉपुलेशन खाते के NGOs में ज़म करण वारे अमल खिलाफ़ ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन पॉपुलेशन वेलफेयर सिंध काउंसिल जो मुशावरती इजलास मोहम्मद पीरल दायो, दोस्त अली शेख, मोहम्मद लुकमान बुगियो जी सरबराही हेठि आपका शहीद बेनज़ीराबाद ऑफिस में थी गुज़रियो, जंहिंमें सूबाई ऐं ज़िले जे उहिदेदारनि पिणु शिरकत कई। मुशावरती काउंसिल जे इजलास खां पोइ अॻवाननि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी जेका मिनिस्टर साहब आहे अज़रा पेचुओ साहब आहे जिन मिली जुली इहो फ़ैसिलो कयो आहे त जेको फलाही मर्कज़ जेके आहिनि उहे जेके शिफ्ट कया वेंदा हेल्थ में। हालांकि असां उन जी मुखालफ़त में कराचीअ में मोहम्मद पीरल दाए वारनि सभिनी जेको पूरी सिंध जे एम्प्लॉइज़ हिकिड़ो वॾो एहतिजाजी धरणो हयो हो, जंहिंमें हिननि वाइदा कया त ॿुधो या असां कंहिंसे शिफ्ट न कंदासीं ऐं हेल्थ में न वञणु ॾींदासीं। उन वाइदे तां हे फिरी विया। असां ॿुधो हर क़ानूनी ऐं आइनी तरीक़ो इख़्तियार करे कंहिं बि जोज़ में असां ज़िम करणु न ॾींदासीं। असांजे डिपार्टमेंट जे मथां हींअर असांजा ऑफिसर आहिनि पर कंहिं डिक्टेटर ऐं हिकिड़ा बदमाश रखिया था वञनि त जेके मुलाज़िमनि खे धमकाइनि ऐं मुलाज़िमनि खे विढ़ी करे पंहिंजा हक़ जेके ॼमाइण था चाहिनि। जाइज़ हर रस्तो सां अख़्तियार करे सघूं था पंहिंजे डिपार्टमेंट खे बचाइण जे लाइ, मुलाज़िमनि जी फलाह जे लाइ हर रस्ते ते असां अची सघूं था। इदारे खे बचाइण लाइ, मुलाज़िमनि जे हक़नि ऐं तहफ़ुज़ लाइ पाण में फ़ैसिलो कयोसीं त असां सभु गॾिजी हिनखे डिपार्टमेंट खे बचायूं। आसिफ ज़रदारी साहब खां ऐं अदी फरियाल टालपुर खां बिलावल भुट्टो साहब TM खां असां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त असांजे डिपार्टमेंट जा जेके फलाही मर्कज़ आहिनि MSU आहिनि उहे जीअं त सिहत खाते जे अस्पताल मां मुंतक़िल कया था वञनि त इन ते नज़रसानी कयो ऐं महिरबानी करे असांजा इहे हेल्थ में असांखे मुंतक़िल न कयो। इजलास में शरीक आपका मुलाज़िमनि सूबाई हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त असांजा जाइज़ मुतालबा न मञिया विया त पूरे सिंध में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK डायरी, आवाज़ TV न्यूज़, नवाबशाह।